सरू केड़ी मज़ा था मुझे दूर है दरिया खान दूर है दरिया अच्छा उन्हें सच क्यों सी हाँ। नहीं अच्छा थोड़ा ॾिसूं था केरु आई भाउ तूं जाखरो छा आहे हिते कमु कंदो आहीं छा छा आहे हिते चौकीदार साईं पुछियोसि न ये दूल्हा दरिया खान मज़ा हो रहा है अच्छा भला दरवाज़ो खुल जा बारे मथी थोड़ा बुधाइंदे सही यो दूल्हा दरिया खान माना जाम निज़ामुद्दीन जो पुट करे सांदी हा पोइ पछाड़ियो जाम निज़ामुद्दीन जॾहिं शहीद थियो न उन खां पोइ वरी बादशाही हिन कई अच्छा पाण साईं मुंहिंजो नालो शाह हसन आहे राशिदी ना ही वक्त जो बादशाह रही चुका है नहीं नहीं वज़ीर आज़म वज़ीर आज़म बादशाह का निज़ाम हाँ वज़ीर आज़म में ही कमांडर हो फौज अच्छा ये बस में लेकिन अरबों की शिकस्त पहिरियों जो मामलो थियो सुल्तान सलाहुद्दीन जो हाँ उनकी शिकस्त जी वरी जेसी ताईं हो या निज़ामुद्दीन हुयो वरी एसी ताईं ना जरूरत कोन थी उन में इनके नालो पियो दूल्हे 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 मतलब दूल्हे माना हीरो अच्छा दूल्हे छा जो दूल्हे सिंधी लफ़्ज़ आहे छा जो लफ़्ज़ दूल्हे मुझे ख्याल में दूल्हे दरिया हा दूल्हा दूल्हा दरिया उन करे उन दौर में हिनखे हिकिड़ो लक़ब ॾींदा हुआ हाँ अच्छा ही बारूं भरियो लॻल मंद छो आहे दरवाज़ो ही गवर्नमेंट पंहिंजूं गाॾियूं कढियूं आहिनि हा उन जी टिकट आहे न न न ही तालो तव्हां छो हयो आहे इहो तालो उन जे करे चवां पिया न बराबरि गवर्नमेंट हिन खे तालो छो आहे ॿिया जेके सभु ईअं लॻी पिया ईअं सिर्फ़ु ॿिनि खे जाम निज़ामुद्दीन हा दूल्हा दरिया खान ॿिनि खे पूरे हिन मकली वारे न हा हिन टुकर में ॿिनि खे ॿिनि खे निज़ामुद्दीन किथे मज़ा ऐं साम्हूं पथर वारो वॾो जाम निज़ामुद्दीन अच्छा ठीकु हे गवर्नमेंट जेके सटरूं सर्विस गाॾियूं कढियूं आहिनि न पंहिंजूं हा इन जे करे हिन टिकट करे अच्छा इहा ख़बर वॾी ॿियो भला हिते कंहिंजो वञे थो इहो सॼो माना हुनजो दूल्हा दरिया खान जो खानदान खानदान आहे हा अच्छा माना का ख़बर कान्हे का त केरु आहे या छा इहा का ख़बर माना को रिकॉर्ड में कोन्हे कागज़ में कोन्हे का शइ न आहे उहो रिकॉर्ड मां पढ़ियल आहियां ऑफिस में रिकॉर्ड हूंदो न अनपढ़ी ॻाल्हि न आहे न ज़ाहिर तूं घणो वक़्तु हिते कमु कंदे जी तूं घणो वक़्तु कमु कंदे हिते मूंखे हिते थियनि साईं 28 साल पोइ 28 साल मतिलबु त तुंहिंजो का त का शइ सम्झ में थी भई साईं जो नालो हिते लिखियल आहे किथे क्लास मूंखे ॿुधा साम्हूं शहीद थियो आहे छा हा हा न शहीद जी जेका जंहिंखे हीअ पग हूंदी न हा हा उहो माना शहीद अच्छा हा छा जो रखा करें शहीद से खान खान आज़म न त ही वर्क अली खान वर्क खान खान मतलब पठान ना सिर्फ सिंधी जो कभी है ना खान अच्छा खान की हाँ लशारी लाशारियो लशारी आज़ाद अच्छा कॾहिं शहीद तव्हां जो कॾहिं शहीद थियो 1521 1521 में कहिड़ी जंग में ये जंग जो नालो उनकी तो समझ में फतेह फतेह बाब ये नालो अच्छा सही ये बड़ी इंटरेस्टिंग कहानी है इनके पालियो हुयो जाम निज़ामुद्दीन जी पुट करे पालियो हाँ ज़ात जो लाशारी हुयो हाँ हाँ के चवनि था लाशारी और के चवनि था लांगा हुयो हाँ मुझे वॾो थियो तिन में वॾा जाम साल मशहूरु जेको सिंध जो पुराणो आहे 48 साल हुकूमत कई सिंध ते हाँ जाम निज़ामुद्दीन मशहूरु थियो जाम नंदे जे नाले सां जी जाम नंदे जो दौर हुकूमत अहिड़ो दौर हुयो आहे समन जो दौर जंहिंमें चवनि था त सिंध पंहिंजे इल्मु तालीम शऊर सम्झ अमुन में
पंहिंजे उरूज ते हुई ऐं तरक़ी में। संजीव सदन जे बारे में लिखियो आहे त जाम निज़ाम जॾहिं बि पंहिंजे सुबुह जो उथी करे नमाज़ पढ़ी पंहिंजे घोड़नि जे तबले में वेंदो हुयो ऐं घोड़नि ते हथु घुमाए करे अलाह खां दुआ घुरंदो हो त अलाह साईं अहिड़ो ॾींहुं कॾहिं न आणिजां जॾहिं मूं में एतिरी लालच अची वञे या मां इहो थी वञा जंगजू थी वञा जो पाड़े वारनि मुल्कनि ते हमिलो कयो। उहो ॾींहुं न आणिजां हिन घोड़नि ते सवारी करे मां कंहिं पाड़े वारे ते हमिलो कयो थी वञे दुआ ऐं ॿियो वाक्य जो ॿुधाइनि था जेको जाम साहिबु आयो पिए रस्ते सां उते हिन खे के माण्हू जा हॾा नज़र आया रस्ते उते लही पियो पुछे थी हेॾा कंहिंजा कमिटी वेहारी उहा हॾा मालूमात वग़ैरह मिली जेका तूं ख़बर पई त इमरान कंहिं क़तल कयो उन ते कोर्ट विहारियो जो कातिल खे पकड़ण में सज़ा मिली इहो जाम निज़ामुद्दीन ऐं जाम निज़ामुद्दीन जो सॼो जेको बि रियासत जो कारोबार हलंदो जीअं दुल्हा दरिया ख़ान जी इवन जो अपॉइंटेड प्राइम मिनिस्टर हूंदो ऐं फ़ौज जी कमांड पंहिंजे हथ हूंदी हुई। सही ठीकु आहे ऐं हीउ एॾो बहादुर हुयो जो जॾहिं अरगुननि प्लानिंग कई जाम जेको हूंदो सुल्तान सलाहुद्दीन जी इन में सिंध खे फतह करण जे लाइ ठठे खे पोइ उते जेका जंग लॻी मूंखे नालो नथो अचे उन जॻह जो पर असुल हुन इहो कयो हुयो पहिरियां त हुनखे सिबी फतह कयो सिबी फतह करे हुन पंहिंजे भाउ अब्दुलसलाम खे त मुक़ररु कयो पुरान यानी सुल्तान सलाहुद्दीन ऐं पोइ सुल्तान सलाहुद्दीन में उहो जेको जाम हुयो छा नालो ॿुधायो फतेह ख़ान उन में ऐं दुल्हा दरिया ख़ान में जंग लॻी जंहिंमें उहो जेको हुयो अरगून उहो मारिजी वियो इहा खबर छा त जंग लॻी पाड़े सिबी ऐं हे सिंध पाड़ेसरी मुल्क हुया अरगूननि खे त लालच हूंदी न इंतिहा जी फतेह ज़ाहिर हिन खे छॾे त कोन हूंदो न अखियूं हूंदियूं हुननि में जंहिं तां जेको तूं मारिजी वियो त उनखां पोइ वरी सुल्तान जेको थियो सलाहुद्दीन पाण पंहिंजी फ़ौज वठी करे वरी ॿीहर हमले जे लाइ आयो ॿीहर हमले जे लाइ त उन अहिड़ी शिकस्त खाधी दुल्हा दरिया ख़ान खां जो तारीख़ में जेको लिखियलु आहे चवनि था त वरी अरगुननि खे सिंध तरफ़ काहिण जी जेका सोच ई ख़तमु थी पैदा थी सोच जो पैदा थियण ख़तमु थी वई उनखां पोइ वरी जॾहिं जाम निज़ामुद्दीन फ़ौत थी वियो मुंहिंजो पुटु हूंदो जाम फिरोज़ उहो वेठो बादशाह ते उहो चवनि था त माना हिकिड़ो बेकार क़िस्म जो माण्हू त हू हर वक़्तु जेको आहे हुननि में अयाशिंदर आहे पोइ अरगुननि जेको आहे जाम निज़ाम जे वञण खां पोइ वरी ॿीहर सिंध जी रियासत में अखियूं विझणु शुरू कयो ऐं पंहिंजा माण्हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां औरतुनि जे ज़रिए कंहिं तरीक़े दरबार मुक़ररु कराइनि ऐं हिते पोइ हिनखे जाम फिरोज़ खे पंहिंजो करे विया त पोइ हिनखे भड़काइणु शुरू कयूं जाम हिन जे ख़िलाफ़ु दुल्हा दरिया ख़ान जे ख़िलाफ़ु ऐं आहिस्ता आहिस्ता ईअं कंदे कंदे दुल्हा दरिया ख़ान खे कोर्ट में कढायूं हिन प्राइम मिनिस्टरशिप तां लारायूं या फिरोज़ जे हथां हिन खे लाथऊं त पोइ हीअ जेको आहे त सॼो कुझु जेको थींदो आहे न इहो कारोबार हुकूमत जो इहो छॾे करे वञी सेवण में पंहिंजी जागीर हूंदी हुयसि उते वञी रहियो उते वाह बि खुटाल हुयो जितां साकरो खे पाणी ईंदा जागीर हूंदी उते वञी रहियो जॾहिं ईअं थी वियो त पोइ अरगुननि वरी ॿीहर जेको आहे प्लानिंग करे हमले करण जी इहा कोशिशि कई हमिलो कयूं अची जाम फिरोज़ खे तख़्त लाथऊं ठठे ते कब्ज़ो करे विया पोइ वरी जेका माउ हूंदी इन जी जाम फिरोज़ जी यानी जाम निज़ामुद्दीन जी घरवारी माई माछाणी पोइ उन वरी जेको आहे चवनि था त मेड़ खणी करे जाम फिरोज़ खे वठी करे वरी सभु दुल्हा दरिया ख़ान ॾे विया त असांजी मदद कर त पोइ हुन वरी जाम जेको आहे निज़ामुद्दीन दुल्हा दरिया ख़ान हीअ जी मज़ार आहे त हुन वरी हुते फ़ौज गॾु करे वरी जिन सां जंग कई पर जाम वरनि शिकस्त खाधी पर कुदरत जो जेको हिकिड़ो लका इहो थियो त फतेह जो जेको ख़त हुयो अरगुननि जो उहो खणी करे जेको मोकिलियो पियो होॾे हमरा खणी पियो उहो हमरा पकड़िजी पियो उहो पकड़िजी पियो उहो ख़त मिलियो अची हिनखे दुल्हा दरिया ख़ान खे उन ख़त में कयूं तब्दीलियूं उन फतेह जे बजाए हुन छा तब्दीली कई हुन लिखियो त भई जेको असां शिकस्त खाई चुका आहियूं इहे सिंधी जेके ॾाढा इहे आहिनि असांखे तबाह करे थो बहितर इहो आहे त ठठो जेतिरो जल्दी थी ठठो ख़ाली करे निकिरो ख़त इहो लिखी हीअ ख़त जीअं पहुतो इन खे जाम सुल्तान खे सलाहुद्दीन खे उन्हनि ठठो ख़ाली करे उहे रवाना थिया हुननि वरी रस्तो वरितो सेवण जो साॻियो इहो रवाना थिया पंजाब मुल्तान जे तरफ़ हीअ पोयां अची जाम फिरोज़ जेको वरी साॻियो तख़्त ते वेठो अची वञे ठीकु आहे उन खां पोइ वरी जाम निज़ाम वरी साॻियो दुल्हा दरिया ख़ान चवनि था वरी हिते वरी तख़्त जो हिसो वरी बि कोन थियो हिते वरी साॻियो वापसि वञी पंहिंजी जॻह ते वेठो हुजे हुते
हिते जाम फिरोज़ हुकूमत कंदो रहियो पर पोइ वरी जेको आहे त हुननि चालाकियूं करे वरी जाम फिरोज़ खे ठठे खे फतह कयूं पुॼे ठठे खे बाहियूं लाथियूं ठठे खे सॼो तबाह करे छॾियूं ऐं पोइ वरी बि दुल्हा दरिया खान फ़ौज करे वरी बि हमिलो कयो जंहिंमें जाम शहीद थी वञी ऐं अरगून जो कटे विया पोइ ई अरगूननि जेके सिंध ते क़ाबिज़ थी विया सही पर ही जंहिं तरीक़े सां चवनि था विढ़ियो उहो तरीक़ो हिन जो अहिड़ो हुयो जो जेको लालच खां मथे छो त हू हुनखे तख़्त जी लालच में था हुई कान हू त तख़्त तां वज़ीर आज़म खे तां लही छॾे करे वञी पंहिंजी जाॻी वेठो पर पोइ बि जॾहिं सिंध ते हमिलो थियो त उनजी हिफ़ाज़त जे लाइ पर पंहिंजी प्राइवेट फ़ौज वठी ठाहे करे विढ़ियो अची उन शहादत माणी ही हिन जो कमाल आहे ऐं जेके अरगूननि खे टोटा चबाया उनजे करे हिनखे लक़ब मिलियो इहो दुल्हा जो दुल्हा माना हीरो दुल्हा माना हीरो जेको पग आहे शहादत जी पग आहे उनखां पोइ ताईं हीरो आहे दुल्हा दरिया खान पर असांजी कंहिं बि प्राइमरी किताब में या कंहिं बि किताब में जो ज़िक्र आहे सुल्तान सलाहुद्दीन अयूबी जो ज़िक्र आहे उहो होॾां वारनि जो अरगूननि जो ज़िक्र तव्हांखे मिलंदो तुर्खाननि जो मिलंदो मुग़लनि जो मिलंदो बाक़ी तव्हांखे सिंध जा जेके हीरोज़ आहिनि उन्हनि जो ज़िक्र तव्हांखे बिल्कुलु न मिलंदो त जी ही माण्हू पंहिंजी तारीख़ खां वाक़िफ़ थियनि ई न पंहिंजे हीरोज़ खां वाक़िफ़ थियनि ई न ही जीम सैद साहिबु हुयो जंहिं सिंध जे हीरनि खे कोटरे कढी करे दुनिया जे अॻियां सिंधी माण्हुनि खे निवार कयो भई तव्हांजी जेका तारीख़ ही आहे तव्हां ही क़ौम आहियो तव्हांखे छा थी वियो तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जे मज़हबनि जे नाले में या रियासत जे नाले में पाकिस्तान जे नाले में ख़ौफ़ जे हिरास में आणे करे तव्हांखे हिकिड़ो डिसइंटीग्रेट कयो वियो आहे तव्हांजी असुलु सुञाणप ही आहे इन जे पादाश में सही जीवन खे बिल्कुलु जेको अकेलो करे वठी सही ज़िंदगी में जेलनि में गुज़ारणी पई सिर्फ़ु हिन जे करे असां वटि मोहम्मद कासिम खे हीरो करे पेश कयो वञे थो जेको माण्हू ॿाहिरां अचे 7 बादशाहियूं पार करे अची सिंध ते हमिलो करे इस्लाम जे या कंहिंजे बि नाले में उहो असांजो हीरो थी वियो ऐं असीं जेके हितां जा आहियूं मक़ामी माण्हू आहियूं असांजो बादशाह जेको राजा ॾाहिर हुयो आमतौर ते बादशाह विढ़ंदा कोन आहिनि पर सिंध जो इहो वाहिद बादशाह जेको पाण तलवार खणी करे मैदान में विढ़ियो ऐं शहीद थी वियो फ्रंट लाइन ते उन्ही खे जेको आहे त माना इहो करार ॾेई करे गद्दार करार ॾेई करे जेको करार ॾेई करे उहो चवनि माना हीउ जेको आहे त इहो हीरो कयो वियो कासिम खे मोहम्मद कासिम खे पर राजा ॾाहिर खे जेको आहे हिकिड़ो माना छा चइबो आहे उनखे माना हीरे जे बजाए हिकिड़ो काफ़र लक़ब गद्दार त कोन थो चई सघिजे गद्दार ॿी शइ हूंदी आहे कोई बि लफ़्ज़ हूंदो मन उहो करे पेश कयो हक़ीक़त जी तॾहिं जेके जीवन साहिबु लिखी त भई हीरो राजा ॾाहिर आहे बाक़ी हू जेको आहे मोहम्मद कासिम हू त हमलावर हुयो हू त ॿाहिरियां मुल्क खां अची करे हिकिड़ी पुरअमन रियासत ते अची हमिलो करे हुतां जी औरतुनि खे अगवा करे खणी वञनि ज़ना कनि माल मिल्कियतूं हज़ारे मण जेको आहे सोनो हितां खणी करे वञी सऊदी जी जेको आहे बादशाह खे जमा कराए हीउ कहिड़ो इस्लाम हुयो ऐं माण्हुनि ते जेको आहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टैक्स हणी करे उन्हनि खे ज़लील ख्वार करे लो नीच कास्ट करार ॾेई करे इन खां पोइ इहो ईअं थियो ख़बर अथव असां सिंधी माण्हुनि जो जेको हुनुरमंद तबिको आहे न जीअं मुहाणा आहिनि मच्छी जो कारोबार कनि था बिज़नेस कनि था मोची आहिनि जूतनि जो कारोबार कनि था वाढा आहिनि त असांजो जेको बुनियादी शइ आहे सिंध जी जेका असांजे रक्त खून में शामिल आहे या हारपो आहे उन्हनि खे हुननि नीच करार ॾेई छॾियो अरबन हीउ घटिया क़िस्म जो कमु आहे इहो ऐं बाक़ी जेके पाण सैद शाह थिया अची पोइ सऊदी अरब मां जेकी बि आयल पाण खे पंहिंजे कबीला जेके लॾे आया उन्हनि जो तारुफ़ कहिड़ो बि हुयो जेको मां मुतालो कयो आहे त उन्हनि जो तारुफ़ अहिड़े क़िस्म जो हुयो कि उन्हनि में अहिड़ा कबीला बि हुआ जिन पाण सगोरनि ते हमला कया हुआ जिन पाण सगोरनि ते संगबारी कई हुई जिन मुस्लमाननि खे मुख़्तलिफ़ तरीक़े सां तशद्दुद जो निशानो बणाए मक्को ख़ाली करण ते मजबूर कयो माना पाण सगोरनि जा इस्लाम जा बुनियादी दुश्मन जा कबीला बि हिते शिफ्ट थी आया उहे बि हिते पीर थी विया ऐं वॾियूं वॾियूं हवेलियूं ठाहे करे वेही रहिया पर्दा करे वेही रहिया पोइ उनखां पोइ इहो थियो त 300 साल हुकूमत कई अरबन ते ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा कबीला हिते आबाद थिया अरबन जी ख़बर अथव न बुनियादी तौर ते कबीलाई सिस्टम हुयो हुते सिंध में कबीलाई सिस्टम अरबन मुतारिफ़ करायो पहिरियां कान पहिरियां जेका अहमियत हूंदी उहा हुनुरमंद कारीगर महिनत कश जी हूंदी हुई हारी जी हूंदी सिंधी पहाको आहे न उत्तम खेती नीच नौकिरी वधंदड़ वापार माना असां वटि जेका खेती कमु आहे पोरियत कमु आहे पोरियो करणु आहे इहो उत्तम लिखियो वेंदो अरबन पंहिंजे कबीलाई निज़ाम हिते अची राज करे माण्हुनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जे इन तबिकनि में विरहाए करे सिंध सां जेका बुनियादी दुश्मनी कई उहा इहा कई
खामखा जो जेको पंहिंजी हुकूमत क़ाइमु रखण जे लाइ यानी झगड़ा थियनि हुते हिते बि शुरू थी वेंदा त हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा क़बीला रहंदा हुआ न हिते दुश्मनी त अर्बन में हलंदी रहंदी शुरू खां वठी करे अर्बन सुञाणपी क़बीला जी दुश्मनी हुई जेका सालनि ते सदियुनि ताईं हलंदी रहंदी उते अगरि ॿ क़बीला विढ़ी पिया हिते उन साॻे क़बीले जा मुख़्तलिफ़ माण्हू रहनि था हिते त हुननि जी वरी हिते जंग शुरू थी वेंदी पोइ हिकिड़ा सिंधी माण्हू हिकिड़े क़बीले जे पासे ॿिया ॿिए जे पासे पोइ हिकिड़ो मिसाल आहे हिन में त हिन में कश्मीर ऐं बख्शापुर में कश्मीर में मज़ारी क़बीलो जेको ताक़तवर आहे अच्छा ऐं हिन में बख्शापुर में वरी डोमकी क़बीलो जेको ताक़तवर आहे यानी होल्ड आहे हुननि जो ताक़तवर त ख़ुदा जी ज़ात आहे पोइ उनमें इहो आहे त जेके वाणिया रहनि था वीचारा हिंदू कास्ट वारा जेके बख्शापुर में रहनि था उहे सभु आहिनि त इहे डोमकिन जा वाणिया आहिनि अच्छा हा उनजी पंहिंजी कास्ट में कोन्हे उहे डोमकिन जा वाणिया आहिनि जेके कश्मीर में था रहनि उहे वरी मज़ारिन जा वाणिया आहिनि अच्छा उन्हनि जो हिकु दफ़ो ईअं थियो त बाय द वे डोमकिन को कश्मीर जो वाणियो मारे वेठो क़तल थी वियो पोइ वरी मज़ारिन छा कयो उहे वञी बख्शापुर जे वाणे खे मारे आया त पोइ तव्हां असांजे वाणे खे मारियो असीं तव्हांजे वाणे खे न मारियो पोइ इहो हिकु ॿिए जा वाणिया ईअं मारींदे अचनि था कोई 15-20 वाणिया क़तल थी विया ईअं त पोइ हिते बि अर्बन अची ईअं कयो हिते इहा शुरूआति बि अर्बन कई अच्छा त जॾहिं होॾां हिते क़बीला विढ़ी पवंदा हुआ त मुख़्तलिफ़ सिंधी माण्हू हिकिड़े क़बीले हिन जे पासे ॿिया हुन जे पासे हिकिड़ो क़बीलो अगरि कंहिं सिंधी माण्हू खे मारींदो हुयो ॿिए खे त हू वरी ॿिए जे सिंधी माण्हू खे मारींदो हुयो पोइ रतन खे मारींदो तूं असांजे घटिया क़िस्म जी ज़ात माण्हू खे मारियो असां तुंहिंजी घटिया खे था मारियूं पाण खे कोन मारींदा हुआ अॼुकल्ह जे दौर में सरदार खे किथे था माराइनि तूं माराए त सही क़बीले जहिड़ा जेके थियनि था सिंध में उनमें तव्हां कॾहिं कोन ॿुधंदो को वॾेरो मारिजी वियो को सदान मारिजी वियो या वॾो को पगदार मारिजी वियो कॾहिं बि कोन अगरि हिकिड़ो अहिड़ो केस थियो कश्मीर कंदकोट में कंहिं खे मारियो वियो हाणे जो फ़ैसिलो थिया 4-5 साल थिया पहिरियां थियो त भई इंजीत का जेको आहे माना इहो ॾंड मुक़ररु करे ई कोन थी सघिजे छो त सरदारी फ़र्ज़ु हुयो आम माण्हू जॾहिं मरे थो त उनजा 2 लख 3 लख मुक़ररु थियनि था टंग भॻी त भई 30,000 मुक़ररु थियल आहिनि इहे ठीकु आहे माण्हू मारिजी वञे क़तल थी वञे भले उहो 15 जेको आहे ॿारनि जो पीउ हुजे उनजे पुठियां एतिरी फ़ौज हुजे ॿारनि जी पालींदो हुजे उनखे 1 अकेलो कमाइण वारो हुजे पर उनजी सिर जी क़ीमत मुक़ररु थियल आहे पोइ लख हुजे 1.5 हुजे 2 लख हुजे सरदारी घराणे जो ॿार माण्हू मारिबो उनजी सिर जी का क़ीमत आहे ई कोन इन जे करे हू एॾो माना इहो आहे छा चवंदा आहिनि जेको मुल्ह ई कोन आहे अच्छा हुनजे सिर जेको मुल्ह ई कोन एॾो क़ीमती माण्हू आहे हा ठीकु आहे न साईं त उहे उन जे करे हाणे सरदार जे माण्हुनि में हथु विझे ई कोन थो बाक़ी ॿियनि माण्हुनि खे विढ़ाए मारे तबाह कंदा अर्बन इहो सिस्टम सॼो रवाजु अर्बन क़ाइमु कयो जी हिते हिकिड़ो इहो कयूं ऐं ॿियो जेको कयूं जेको मूंखे ॼाण आहे शायदि मां ग़लति हुजां उहो निज़ाम कयूं कारे वारो जी उहो बि हिते जी अर्बन जेको आहे तबाही आंदी आहे हालांकि सिंधी माण्हू हाणे तव्हां ॾिसो त पुरअमन आहिनि बेइंतिहा जिते बि अञा असां वटि द्राविड़ी नसुल जो क़ौम रहे थी जीअं थर में चठे में बदीन में या लाड़ जी पट्टी में हिते तव्हांखे कारो के रिवाज सफ़ा घटि मिलंदो छो त हीअ ओरिजिनल बुनियादी माण्हू आहिनि जेके द्राविड़ी आहिनि सिंध जा ओरिजिनल माण्हू आहिनि हिननि ते ओतिरो असरु कोन थियो बाक़ी जेके असीं उतर वारा आहियूं माशाल्लाह सखर जे वेझो हिते किलो फतह कयूं अची हिते वेठा अची त उन्हनि जेको आहे अर्बन जो सिस्टम अपनाए करे उन्हनि जूं चापलूसूं करे हुन सिस्टम में काफ़ी सारो अपनायो ऐं हिन में ख़ासि तौर ते क़बीलो जेको चवनि था अॻिते हुयो उहो चना क़बीलो चननि जेको शुरूआति कई जेको मोहम्मद कासिम खातर बाग करण जी मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जे ज़रिए हीअ कहाणी आहे न अच्छा ही बाबा इहो ॿुधायां ही जगह माना उन वक़्तु ई ठहियलु आहे हिन का बि तब्दीली कान आई आहे ही जेका दीवार आहे ही जीअं ठहियलु आहे ईअं ठहियलु आहे न तो ईअं ॾिठी आहे ठीकु आहे जी कम तो थियल ॾिसो न उन दौर जो हा हे 14, 15, 16, 17 सदी ताईं जेका माण्हू हिते थींदा रहिया आहिनि हा तक़रीबन जेके तक़रीबन बादशाह सिंध जा बादशाह जेके पोइ क़ाबिज़ बि थिया या जेके बेसिकली बुनियादी तौर ते हितां जा हुआ उहे ऐं उन्हनि जो ख़ानदान ॿिया बुज़ुर्ग जे दफ़न थियल जी हाणे इन ते सिर्फ़ु काशी जो कमु ॾिसो तव्हां सही त उन वक़्तु में सिंधी माण्हू केतिरो हुनरमंद हुयो सही तव्हां पथर ॾिसो पथर जी घड़ाई ॾिसो हीउ सॼो पथर हितां ई निकिरे थो ही कमु करे थो को बि कोन थो करे अञा हुते जेका अब्दुल्ला शाह साहिबी जी मज़ार आहे हिते उनजो कमु शानदार थियल आहे हाणे हलूं था पाण उन ते पहिरियां जेको निज़ाम ॾींदी उन ते कमु तो ही खूह आहे देखो ये हिन जा 2 खूह अच्छा पर हेठि कोन आहिनि हा हा
टॉम ऑफ मुबारक खान सॉरी तो मुबारक खान थे तव्हां ॿियो को लफ़्ज़ नालो इहो मुबारक खान है दुल्हा दरिया न मुबारक खान मशहूर थी दूल्हा दरिया खान जी नालो मकबरो 1895 आहिनि जी